अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे 12 ॾींहं। सिन्फ़ नाविल निगार कादिर सोलंगी। छापो पहिरियों 2026 ईस्वी। छपाईंदड़ विद्या पब्लिकेशन हैदराबाद सिंध। किस्त 3। सागर सुबुह जो तैयार थी धिके ते आयो। हारी आबादगार हिसाब कराइण ऐं नए फसल लाइ भाण ॿिज ऐं दवाऊं खणण लाइ ईंदा रहियसि। हिकु हारी हाकिम आयुसि। हथ मिलाए चयईं, सेठ, कणिक लाइ ॿिज ऐं गंद गा लाइ दवा खपे। घणो ॿिज ऐं दवा खपे? सागर पुछियुसि। 2 कटा ॿिज जा ऐं 4 लीटर दवा खपे, हाकिम वराणियुसि। सागर मुनवर खे चयो, ॿिज ऐं दवा ॾियोसि। पाण रजिस्टर खोले खाते में लिखी छॾियईं। हाकिम चयसि, सेठ, 6000 तेल लाइ बि खपनि। डिगडुगो हलाईंदुसि, पाणीअ जी खोट आहे। हे अञा 2 ॾींहं थिया आहिनि, हिसाब करे पैसा खणी वियो आहीं, वरी रोक रक़म घुरी थो? सागर चयसि, सेठ, फसल ते खयल घर जे सौदे जो कर्ज़, दुकानदार जो लाथो ऐं स्कूल में औलाद जी फीस ॾिनमि। हाकिम लाचारीअ में वराणियुसि। सागर 6000 हाकिम खे ॾेई खाते में लिखिया। हाकिम पैसा वठी हलियो वियो। थोरी देरि में खुदन आयुसि। सागर पुछियुसि, खुदन कीअं आयो आहीं? सेठ, सुभाणे शाम जो मुंहिंजे न्याणीअ जो कुआरेतो आहे, तव्हांखे सॾु ॾियणु आयो आहियां। सेठ वॾे खे बि वठी अचिजो। खुदन वराणियुसि। खुदन प्रोग्राम वॾो करींदो छा? सागर पुछियुसि। न सेठ, पाड़े जा माण्हू, नानी मासी ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाइणु आयो आहियां। खुदन वराणियुसि। असां ज़रूरु ईंदासीं, सागर चयो। खुदन मोकिलाए हलियो वियो। शाम जो सेठ शरीफ़ धिके ते आयो। सागर चयसि, बाबा, खुदन हारी कंवारे तो ॿुधाए वियो आहे। सागर, तूं सॾु भरे अचिजा। 2 जोड़ा कपिड़नि जा ऐं 1 सैंडल वठी वञिजा। सेठ शरीफ़ वराणियुसि। सागर घर वञण लाइ धिके खां ॿाहिरि निकितो, ॾिसे त ओभर तरफ़ खां कारा ककर कर खयो तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। तेज़ ऐं थधिड़ी हवा लॻणु शुरू थी वई, जंहिंमें मींहं जी महक हुई। सागर वापसि वञी सेठ शरीफ़ खे चयो, बाबा, मींहुं चढ़ी रहियो आहे, उथो त पाण घर हलूं। सेठ शरीफ़ पुछियुसि, मौसमियात खाते वारनि ॿुधायो हो छा? सागर वराणियुसि, हा बाबा। सेठ शरीफ़ मुनवर खे चयो, भांडो ऐं धिको बंदि करे घर वञ, असां हलूं था। सागर ऐं सेठ शरीफ़ तिखा तिखा कदम खणी घर हलिया विया। मींहुं वसणु शुरू थी वियो। सॼी राति वसंदो रहियो। मौसम जी तब्दीलीअ जे करे बरसाति अंदाज़े खां घणी पई। सुबुह जो तयार थी धिके लाइ निकितो। बाज़ार मींहं ऐं नालनि जे पाणीअ जे उथण सां भरी पई हुई। सागर मोबाइल कढी लाइव हलाई। टाउन इंतिज़ामिया मथां पाणीअ जी निकालीअ लाइ ज़ोर भरियो। थोरी देरि में सफ़ाईअ वारो अमलो वञी पहुतो। पाणी कढण ऐं नालियूं साफ़ करण में लॻी वियो। सागर बीठो रहियो जेसीं ताईं बाज़ार मां पाणी न निकितो। हू पाणी कढाए धिके ते आयो। धिके ते मींहुं पवण करे हारियुनि जो अचणु न थियो। शाम जो सेठ शरीफ़ धिके ते अची सागर खे चयो, खुदन जो सॾु भरे अचिजे। हू बाज़ार मां 2 जोड़ा कपिड़नि जा ऐं 1 सैंडल वठी गाॾी कढी हलियो वियो। ॻोठ साईं ॾिनू शहर खां 7 किलोमीटर परे हो। सागर वञी पहुतो। खुदन जी कखाई ओताक हुई, जंहिंखे ढींगरनि सां लोढ़ो ॾिनल हो। ओताक में 3 खटूं पियल हुयूं। जन ते सेरांदीअ खां विहाणा ऐं पेरांदीअ खां रिलियूं रखियल हुयूं। पाड़े जा 5 हमरा अॻई 2 खटुनि ते वेठल हुआ। सागर गाॾीअ तां लथो त खुदन अॻिते वधी मिलुसि ऐं खेसि ओताक में वठी आयो। ॻोठाणनि उथी सागर सां हथु मिलायो। सागर हिकु खट ते वेठो। सागर चयसि, खुदन, गाॾीअ जो दरवाज़ो खुलियल आहे, उन में सामान पियो आहे, उहो घर खणी वञ।
ख़ुदनि गाॾीअ जो दरवाज़ो खोले सामान खणी घर हलियो वियो। ख़ुदनि मानी खणी अची सागर जे अॻियां रखी। मुर्गीअ जी भाॼी ऐं चांवरनि जो पुलाउ ठहियलु हो। सागर ॻोठाणनि खे मानी खाइण जी सलाह कई। हिकु ॻोठाणे शमन वराणियुसि, सेठ असां हाणे मानी खाई वेठा आहियूं, तव्हां खाओ। सागर मानी खाई ॻोठाणनि सां कचहरी कंदे चयनि त पंजाब वफ़ाक़ी हुकूमत जे आशीर्वाद सां सिंधु दरिया मां 6 केनाल कढण जो मनसूबो जोड़ियो आहे। असां वटि अॻु में ई पाणीअ जी खोट आहे। फ़सुल सुठा नथा लहनि। केनाल ठहण खां पोइ असांजी ज़मीन ऐं ज़रात तबाह थी वेंदी। असांखे पीअण लाइ बि पाणी न मिलंदो। शमन वराणियुसि, सेठ उहा ॻणतीअ जी ॻाल्हि आहे। ॻोठ जा नौजवान बि ॿुधाइनि था, हाणे छा थींदो? सागर चयसि, सॼी सिंध में एहतजाज थियनि पिया। अवां एहतजाजनि में शरीक थियो ऐं सॾ में सॾु ॾियो। केनाल ठहणु न ॾींदासीं। सिंधु असांजी बका जो मसइलो आहे। शमन वराणियुसि, हा सेठ, एहतजाजनि में शामिलु थियणो पवंदो, न त बुख मरी वेंदासीं। सागर चयसि, ख़ुदनि मां हलां थो। ख़ुदनि वराणियुसि, सेठ जी महिरबानी जो मूं ग़रीब वटि कही आया आहियो। सागर ख़ुदनि ऐं ॻोठाणनि खां मोकिलाए घर अची आराम करण लाइ सुम्ही पियो। सुबुह जो तयारु थी धिके ते वियो। थोरी देरि खां पोइ हिकु ॻोठाणो आयुसि। सागर पुछियुसि, कीअं आयो आहीं? नबन वराणियुसि, सेठ असांजे ॻोठ जो रोड ठेकेदार 2 महीना अॻु ठाहियो हो। उन रोड तां कारपेट वारीअ जे सूरत में उॾरी रहियो आहे। ठेकेदार एॾी वॾी ज़्यादती करे वियो आहे, को पुछण वारो न आहे। सागर पुछियुसि, ॻोठ जो नालो छा आहे? नबन वराणियुसि, सेठ ॻोठ जो नालो हुबदार आहे। सागर पुछियुसि, ठेकेदार जो नालो छा आहे? जुम्मन वराणियुसि, हाजी कलीमुल्ला नालो अथसि। सागर चयसि, नबन तव्हां हलो, शाम मां 6 बजे तुंहिंजे ॻोठ ईंदुसि। कुझु ॻोठाणा गॾु कजां। चङो सेठ, मां हाणे हलां थो। नबन वराणियुसि ऐं नबन मोकिलाए हलियो वियो। शाम जो सेठ शरीफ़ धिके ते आयो। हुखांसि मोकिलाए गाॾी कढी ॻोठ हुबदार हलियो वियो। नबन ॻोठ जा माण्हू गॾु करे इंतज़ार में वेठो हो। सागर ॻोठाणनि सां मिली मोबाइल कढी लाइव हलाए ॻोठाणनि जो एहतजाज ऐं रोड तां बुक में कारपेट खणी ॾेखारींदे वास्तेदार इदारे ऐं ठेकेदार खां मुतालबो कयाईं त रोड जो ॿीहर कमु करायो वञे ऐं हिन ज़्यादतीअ जो तदारक करे ॻोठाणनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। एहतजाज ख़तमु करे हुखाउनि मोकिलाए घर हलियो वियो। लाइव हलाइण खां पोइ बड़धक मची वियो। सुबुह जो तयारु थी धिके ते वियो। हिकु शख़्स सागर वटि आयो। हिन हथ मिलाए विहारे पुछियुसि, अहवालु ॾियो, कीअं आया आहियो? हमरा वराणियुसि, मुंहिंजो नालो हाजी कलीमुल्ला आहे। काल्ह तव्हां लाइव आया हुआ। उहा लाइव डिलीट कयो। जेतिरा पैसा चओ मां तव्हांखे ॾियां। सागर चयसि, हाजी साहब, उहो कमु मां न कंदो आहियां। महिरबानी करे ॻोठाणनि खे रोड जो कमु ॿीहर ऐं सुठो कराए ॾियो। ॿीहर काफ़ी ख़र्चु ईंदो, पैसा ख़तमु थी विया आहिनि। तव्हां चओ त तव्हांखे पैसा ॾियां। हाजी कलीमुल्ला वराणियुसि। सागर नाराज़ थींदे चयसि, हाजी साहब, तव्हांखे हिकु भेरो चयुमि न, उहो कमु मां न कंदो आहियां। ॻोठाणनि खे कमु न कराए ॾिनव त तव्हांजे ख़िलाफ़ु एहतजाज जो दाइरो वधाईंदुसि। हाजी कलीमुल्ला दबाव में अची चयो, मां रोड जो ॿीहर कमु करायां थो, मूंखे 1 हफ़्ते जी मोहलत ॾियो। मां तव्हांखे 1 हफ़्ते जी मोहलत ॾियां थो। सागर चयसि। हाजी कलीमुल्ला मोकिलाए घर हलियो वियो। शाम जो सेठ शरीफ़ धिके ते आयो। सागर खांसि मोकिलाए घर वियो। सागर राति जो करीम सां मिलण लाइ वियो। करीम पुछियुसि, तव्हां 2-3 ॾींहंनि खां न आया आहियो? सागर वराणियुसि, कुझु कमु हुआ, उन करे न अची सघियुसि। सागर ॿुधायसि, अॼु सिंध यूनाइटेड पार्टीअ जी सदर साईं ज़ैन शाह सिंधु दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ु एहतजाजी तहरीक जो ऐलान कंदे शेड्यूल जारी करे छॾियो आहे। GS नमाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो बि केनालनि ख़िलाफ़ु तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। करीम चयसि,
सैयद ज़ैन शाह साईं GM सैयद जो पोटो ऐं सैयद इमदाद मोहम्मद शाह जो पुटु आहे। साईं GM सैयद सिंधी क़ौम जो रहबर आहे, जंहिं सिंधियुनि खे हिकु क़ौम हुअण जो नज़रियो ॾिनो। सिंध जी हक़ीक़ी ख़ुशहाली आज़ादीअ में ॾिसंदे सिंधू देश जो नारो हयूं। साईं GM सैयद जो पुटु सैयद इमदाद मोहम्मद शाह सिंध दोस्त हो। सिंधी क़ौम जी ख़ुशहालीअ लाइ सॼी हयाती जिदोजहद कयाईं। रियाज़ अली चांडियो बि साईं GM सैयद जी फ़िक्र सां सलाहियल क़ौम परस्त अॻवान आहे। सैयद ज़ैन शाह ऐं रियाज़ अली चांडियो अलॻि अलॻि तनज़ीमूं ठाहे सियासत करे रहिया आहिनि। साईं GM सैयद पंजाब खे साम्राज्य सॾींदो हो, जेको सिंध जा हक़ फॿाईंदो रहियो आहे। हींअर बि सिंधू दरिया ते कब्ज़ो करणु चाहे थो। साईं GM सैयद जीए सिंध तहरीक जो बुनियादु रखियो। जीए सिंध तहरीक जी बड़ जहिड़ी छांव ॾींदड़ वण जूं लामूं कटे कलम हया विया। उन्हनि कलमनि मां के कमज़ोर ॿूटा त कनि वण थी मेवा झलिया। उन्हनि मेवनि खे पचण खां अॻु ई बेसुरे ई सही पाण पटे खाई विया। सागर वराणस सिंधी माण्हू खीर ऐं पाणी विकिरो करणु ऐं सम्झंदा आहिनि। मुल्क ठहण खां पोइ पंजाब त पंहिंजूं 3 नदियूं इंडिया खे विकिणी ॾिनियूं ऐं सिंधू दरिया ते तरबेला डेम ठाहे पंहिंजी ज़मीनुनि खे आबाद करणु लॻो आहे। पाणीअ जी चोरीअ सबबि पंजाब सिंध खे मिलंदड़ पाणीअ जा अंग अखर लिकाईंदो रहियो आहे। हक़ीक़त उहा आहे त गॾियल हिंदुस्तान में अंग्रेज़नि जी हुकूमत दौरान सिंध ऐं पंजाब जी पाणी तकरार ते क़ाइमु कयल कमीशन 1940 ईस्वीअ में पाणीअ जी आलमी सतह जे कानूननि मूजिबि फ़ैसिलो ॿुधायो हो त सिंधू दरिया मुकमिल तौर ते सिंध जो आहे। उन ते को बि मनसूबो सिंध जी रज़ामंदीअ खां सवाइ न ॾियो वेंदो। उन सां गॾोगॾु पंजाब में मौजूदु ॿियनि नदियुनि ते जेके सिंधूअ में छोड़ कनि थियूं, उन ते बि को मनसूबो सिंध जे मर्ज़ीअ खां सवाइ न ॾियो वेंदो, छो त उन्हनि नदियुनि जे 20% पाणीअ ते सिंध जो हक़ आहे। पंजाब उन वक़्तु ख़ामोश रहियो। पाकिस्तान क़ाइमु थियण बैदि पंजाब उन जे कानून जी लताड़ कई ऐं मुस्लमान भाउ वारे नारे जी हैसियत सां न रुॻो पंहिंजूं नदियूं विकिणियूं, पर सिंधू दरिया ते केतिरा ई डेम, कैनाल ऐं बैराजनि जोड़ण समेत गैर क़ानूनी तौरु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पाणी चोराइण लॻो आहे, जंहिं करे अवामी सतह ते हिकु भेरो ॿीहर 1991 ईस्वीअ में पाणीअ जो ठाह आंदो वियो, जेको सिंध लाइ लोलीपॉप साबित थियो आहे। 1991 ईस्वी वारे पाणीअ ठाह मूजिबि सिंधू दरिया जे छोड़ वारनि इलाइक़नि लाइ 10 लख एकड़ फुट पाणी रखियो वियो हो। आपाशीअ सां लाॻापियल इदारनि तरफ़ां छोड़ ताईं 8.6 मिलियन एकड़ फुट सालियानो सरासरी वहकिरे जी ज़रूरत ते ज़ोर भरियल आहे ऐं कोटड़ीअ खां हेठि रोज़ानो 5000 क्यूसेक पाणी वञणु घुरिजे। 5 सालनि में हिकु वॾो पाणीअ जो रेलो 25 मिलियन एकड़ फुट वहकिरो ज़रूरी आहे, जंहिं वसीले दरियाई वहकिरो पाण सां लट खणी समुंड अॻियां बंदि ॿधण जो कमु कंदो ऐं समुंड ज़मीन गिड़काए न सघंदो। पर ज़ुल्म ही आहे त 8.6 बदिरां 3.4 मिलियन एकड़ फुट पाणीअ जो वहकिरो थिए थो, कॾहिं कॾहिं त ज़ीरो बि रहे थो, जंहिंजे नतीजे में डेल्टा वारो इलाइक़ो तबाह थी वियो आहे। करीम, एहतजाजनि जो सिलसिलो तेज़ीअ सां वधी रहियो आहे। हींअर सिंध समूरनि थियल ज़्यादतियुनि जो हिसाब वठण जे इरादे में नज़र अची रही आहे। क़ौम परस्तनि घर घर वञी कैनाल मसइले ते सुजाॻी पैदा कई आहे। थोरी देरि माठ रही सागर ॿीहर ॻाल्हाइण लॻो। सुभाणे दोस्त अचनि था नारो घुमण लाइ, तव्हां बि हलिजो। दोस्त केरु आहिनि? करीम पुछुसि। कराचीअ जा 2 सिंधी जज आहिनि, उन्हनि सां बि दोस्त गॾु हूंदा। हितां जे बि 2-4 दोस्तनि खे बि चयो अथमि, शहर यादगार रहंदो, तव्हां ज़रूरु हलिजो। सागर वराणिस। सुभाणे कहिड़े वक़्तु हलिबो? करीम पुछुसि। 11 बजे हलंदासीं। सागर वराणिस। करीम मां पुछुसि, वापसी कहिड़े वक़्तु थींदी? सागर वराणिस। राति रहण जो बंदोबस्तु करायो आहे। जिन दोस्तनि वटि राति रहण जो प्रोग्राम आहे उहे केरु आहिनि? करीम पुछुसि। सागर वराणिस। फ़कीर ख़ादिम हुसैन ऐं फ़कीर आशिक़ हुसैन भाइरा आहिनि ऐं नारे तालके जूं मशहूरु सियासी ऐं समाजी शख़्सियतूं आहिनि। पाण सूर्य बादशाह पीर साहिब पागारे जा मुरीद आहिनि,
जन खे हुरब सॼो वेंदो आहे। सूर्य बादशाह अंग्रेज़नि जे बादशाहीअ ख़िलाफ़ु गोरीला वेड़ विड़ी हुई, पाण उन वेड़ में शहादत माणे अमर थी विया। सूर्य बादशाह जी शहादत खां पोइ हुर गोरीलनि वेड़ खे तेज़ करे अंग्रेज़ सरकार खे सिंध वतन मां भॼाए कढियो। फ़क़ीर भाइरनि जा झंगल में मंगल लॻा पिया आहिनि। नारे जी सहराई इलाइक़े में आलीशान महल ऐं बैठकूं ठहियल आहिनि, महिमान नवाज़ीअ में मशहूरु आहिनि। फ़क़ीर ख़ादिम हुसैन कखाई झूपड़ी खां महिमान नवाज़ी शुरू कई हुई, जेका महलनि ताईं जारी आहे। पूरे मुल्क मां माण्हू नारो घुमण ईंदा आहिनि। उन्हनि समूरनि सियाहनि जी रिहाइश ऐं खाधे पीते जो बंदोबस्तु फ़क़ीर भाइरनि वटि हूंदो आहे। नारो तालको आहे जेको ज़िले ख़ैरपुर जे उभरंदे पासे आहे, जेको सहराई ऐं ज़रई आबादीअ वारो इलाइक़ो आहे, जंहिंमां काफ़ी मिक़दार में गैस निकिरी रही आहे। करीम वराणिस ज़रूरु हलिबो। सागर चयसि हाणे मां हलां थो। हू मोकिल आहे घर हलियो वियो। सागर सुबुह जो तयारु थी धिके ते आयो। लॻभॻि 11 वॻे महिमान बि पहुचणु शुरू थी विया। हिन करीम खे कॉल करे महिमाननि जे अचण जो ॿुधायो ऐं जल्दी अचण जो चयाईं। करीम निसार खे स्टोर ते विहारे धिके ते हलियो आयो। हिन महिमाननि जो करीम सां तारुफ़ कराईंदे चयुसि, जज फैसल साहब, जज ज़ाहिद साहब, संदसि दोस्त अहमद फराज़ ऐं कुमेल आहिनि। सागर करीम जो तारुफ़ दोस्तनि सां करायो। मुंहिंजो दोस्त करीम आहे, जेको इल्मु अदब ऐं सियासत सां गहिरो तालुक़ु रखे थो। पाण अक्सर राति जो मिलंदा आहियूं ऐं कचहरियूं कंदा आहियूं। आहिस्ते आहिस्ते सभु दोस्त गॾु थी विया। सागर मानीअ जी पुछा कई। फैसल वराणियुसि, हाणे नाश्तो करे आया आहियूं, चांहि पीअंदासीं, पर फिकी हुजे। सागर मुनवर खे चांहि ऐं बेकरीअ तां केक वठी अचण जो चयो। मुनवर केक ऐं चांहि वठी अची महिमाननि खे ॾिनी। महिमाननि केक खाई चांहि पीती। फैसल चयसि, पाण खे हलणु खपे। सागर वराणियुसि, उथो त हलूं। सभु महिमान गाॾियुनि में वञी वेठा। फैसल चयो, गंबट शहर मां 2 दोस्तनि खे खणी हलणो आहे, जेके इंतज़ार में वेठा आहिनि। काफ़िलो गंबट शहर में दोस्तनि वटि वञी पहुतो। सभु गाॾियुनि मां लथा। रोशन अॻिते वधी दोस्तनि सां मिली बंगले में वठी आयो। बंगले में कुशादे लान ते टेबलूं ऐं कुर्सियूं लॻल हुयूं, जन ते महिमान अची वेठा। मुलाज़िम मिठाई बिस्किट ऐं चांहि खणी अची टेबलुनि ते रखी। महिमाननि चांहि पीती। फैसल चयो, हाणे हलणु खपे। सभु गाॾियुनि में वेही रवाना थिया। काफ़िलो कोट जी शहर जे हदुनि में वञी दाख़िल थियो। काफ़िले में 15 दोस्त शामिल हुआ। सागर फैसल खे चयो, मीरनि जो महिराणो घुमंदा हलूं। फैसल वराणियुसि, भली हलो। काफ़िलो महिराणो पहुतो, जेको वारीअ जे भिटुनि ते अॼियल हो। रस्तो किथे कचो ऐं किथे वारियासो हो। सभु दोस्त गाॾियुनि मां लथा। वॾी एराज़ीअ में पखिड़ियल वारियासो इलाइक़ो हो, जंहिं ते बबुर, बड़, लयन ऐं अक जा वण हुआ। सवी हरण ऐं फाड़ा बि हुआ, जेके टपा ॾेई डोड़ी रहिया हुआ। ख़ैरपुर ज़िलो माज़ीअ में रियासत रहियो आहे। मीर अली मुराद टालपुर रियासत जो वाली हो। ख़ैरपुर रियासत खे अॻिते हली फेडरेशन में शामिलु कयो वियो। उन जो हुकूमत मीर साहिबान खे माहवार मुआवज़ो ॾींदी रही आहे। मीर साहिबान जे ख़ानदान में मीर अली नवाज़ नाज़ शाइर हो, जंहिंजो इश्क लाहौर जी तवाइफ़ बालीअ सां हो। जंहिं इश्क जो वॾो चर्चो हो। बाली ख़ूबसूरत औरत हुई, जंहिंजे इश्क में मीर साहिब पंहिंजी सारी मिल्कियत लुटाए छॾी हुई। हिकु राखो महिमाननि सां अची मिलियो। राखे खां ज़ाहिद पुछियो, हरण ऐं फाड़ा घणा आहिनि? राखे वराणियुसि, 100 में आहिनि। पहिरियां 1000 खन हुआ, पर 2022 वारे मींहं में मरी विया। ज़ाहिद पुछियुसि, मीर साहिबान शिकार कंदा आहिनि? न साईं, मीर साहिबान न पाण शिकार कनि, न कंहिंखे शिकार करण जी इजाज़त ॾियनि था। राखे वराणियुसि। ज़ाहिद पुछियुसि, मीर साहिबान ईंदा आहिनि? राखे वराणियुसि, हा, ईदुनि जे मौक़नि ते ईंदा आहिनि। ज़ाहिद पुछियुसि, तव्हां मुलाज़िम केतिरा आहियो? राखे वराणियुसि, 10 ॼणा आहियूं। एतिरनि मुलाज़िमनि जो कहिड़ो कमु आहे? ज़ाहिद पुछियुसि।
सुबुह ऐं शाम जो जानवरनि लाइ ज़मीन तां गाह करे गाॾियूं भरे अची विझंदा आहियूं। राखी वराणेसि, तुंहिंजो नालो छा आहे? ज़ाहिद पुछियुसि। मुंहिंजो नालो सॼण आहे, राखी वराणेसि। साम्हूं हिकु ॿियो मुलाज़िम पियो आयो। ज़ाहिद पुछियुसि, उहो केरु आहे? उहो असांजो जमादार आहे, सॼण वराणियो। ज़ाहिद पुछियुसि, उनजो नालो छा आहे? नालो ज़मीर अथसि, सॼण वराणियो। ज़मीर जी महिमाननि सां हथ मिलाए चयनि, साईं बंगले ते हलो, तव्हां लाइ चांहि तयारु आहे। सभु दोस्त गाॾियुनि में वञी वेठा। ज़मीर काफ़िले जे अॻियां पंहिंजी गाॾी कई। काफ़िलो वॾनि घाटनि वणनि जे ॿेले मां हलंदो रहियो, जंहिंमें ॿबर ऐं कंडीअ जा वण हुआ। रस्ते में जानवरनि जा मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधण में पिया आया। जानवरनि में नोर, सेअड़ ऐं सूअर नज़र अची रहिया हुआ। काफ़िलो 1 किलोमीटर सफ़र तय करे बंगले ते अची पहुतो। सभु दोस्त गाॾियुनि मां लथा। बंगलो 8-10 फुट मिटीअ जे दड़े ते ठहियल हो, जेको पुराणी इमारत जो ॾेख ॾेई रहियो हो। बंगले में वञण लाइ सोढ़ी ॾाकण ठहियल हुई। महिमाननि में हिकु हिकु थी मथे चढ़ंदो वियो। बंगलो डिघनि ऐं सावनि वणनि सां ढकियल हो। दोस्त चओ तरफ़ खां परी परी ताईं ख़ूबसूरत नज़ारो ॾिसी रहिया हुआ। सॼण मख़सूस अंदाज़ में सॾु ॾिनो। बंगले जे हेठां ॾहाको खनि सूअर अची गॾु थिया। फैसल पुछियुसि, उन सॾ ते छो अची गॾु थिया आहिनि? उन्हनि खे खाधो ॾियण लाइ सॾु ॾींदा आहियूं, सॼण वराणीसि। बंगले जे नंढड़े सहन में टेबलूं ऐं कुर्सियूं लॻल हुयूं। सॼण टेबलुनि ते मिनरल पाणीअ जूं बोतलूं, मेवा रखिया, जंहिंमें नारंगियूं, मौसमियूं ऐं केला हुआ। प्लेटुनि में ख़ुश्क फ्रूट, बादाम, काजू, पिस्ता ऐं नेज़ा रखिया। महिमाननि फ्रूट खाधो। आख़िर में चांहि ॾिनी वई। सागर चयो, हाणे पाण खे हलणु घुरिजे। मंज़िल पंहिंजी अॻिते आहे। सिज कानीअ ते अची पहुतो आहे। रोशनीअ जे सफ़र में सैर कंदा हलूं। फैसल वराणिस, हलो। हिकु हिकु दोस्त थी ॾाकण तां लही पंहिंजी पंहिंजी गाॾीअ में अची वेठा। फैसल चयसि, सागर तव्हां मूंसां वियो। सागर फैसल सां गाॾीअ में वञी वेठो। नंढड़ो काफ़िलो मंज़िल तरफ़ रवानो थियो। काफ़िलो कचे रस्ते मां निकिरी पथरीले रस्ते ते हलणु लॻो। कोटड़ीअ जे भूरनि गलनि जहिड़ा जबल कर खयों काफ़िले खे अलविदा करे रहिया हुआ। काफ़िलो कोटड़ीअ जे तालके जे हदुनि खे गुज़र करे नारे तालके जे हदुनि में सफ़र शुरू कयो। चओ तरफ़ रुमानवी मंज़र हो। सहरा में उभिरियल छातीअ जहिड़ा वारीअ जा दड़ा सुरूर ॾेई रहिया हुआ। जन ते अकनि, लयुनि, लामुनि ऐं कांडेरनि जा ॿूटा खुलियल मैदान जे तेज़ हवा में कंध लोॾे काफ़िले जी आज्ञा करे रहिया हुआ। सहरा में ॿूटनि जी अकेलाइप जो अहसासु वधी रहियो। कारड़ा तितर ॿोलियूं ॿोले रहिया हुआ। अछड़ा तितर वारीअ ते पर पकेड़े मस्तियूं करे रहिया हुआ। काफ़िलो मौसीकार जे साज़ ते हलंदड़ आङुरियुनि जियां पंहिंजे रिधम में हली रहियो। सिज ॾियारीअ वारे सफ़र जे ज़मीन खे अलविदाई चुमी ॾेई रहियो हो। गाॾियूं डोड़ंदियूं रहियूं। राति कारा वार खोलिया। थधि में इज़ाफ़ो थी रहियो हो। कोहीड़ो भाकुरे पइजी रहियो हो। माक निछावर थी रही हुई। गाॾियूं अंदरां गरम चुमीअ जहिड़ियूं ऐं ॿाहिरां विल में सुतल कंवारे बदन जियां थधियूं थी वियूं हुयूं। परे खां टिमकंदड़ बल्बनि जी कहकशां नज़र अची रही हुई। फैसल सागर खां पुछियो, अॻियां आबादी आहे छा? सागर वराणिस, चूंडको शहर आहे। चूंडको शहर ख़ूबसूरत ऐं ख़ुशहाल शहर हो। दीवान बिरादरीअ जो आला कारोबारी ऐं अमन वारो शहर हो। जॾहिं खां ॿाहिरियां माण्हू शहर में अची आबाद थिया आहिनि त शहर बदअमनीअ जे वर चढ़ी वियो आहे। दीवान बिरादरीअ जी जान ऐं कारोबार ग़ैर महफ़ूज़ थी वियो। दीवान बिरादरी लॾ पलाण करे वॾनि शहरनि ॾांहुं हलिया विया आहिनि, जंहिं सबबि शहर पंहिंजी ख़ूबसूरती ऐं कारोबारी हैसियत विञाए वेठो आहे। बदअमनी त सॼी सिंध जो मसइलो आहे, पर दीवान बिरादरी पाण खे वॾनि शहरनि में महफ़ूज़ सम्झो। शहर ॾिसंदे ॾिसंदे वीरान थी वियो आहे। पंहिंजी मंज़िल चूंडको आहे। फैसल पुछियुसि। शहर मां गुज़री 20 मिंटनि जो सफ़र अॻिते आहे, जिते पंहिंजी मंज़िल आहे। सागर वराणिस। ज़िंदगीअ जी बेख़बरीअ जो अहसासु थी रहियो आहे। फैसल चयो। काफ़िलो चूंडको शहर में दाख़िल थी होरियां होरियां सफ़र करे रहियो।
शहर में माण्हुनि जी चुरपुर घटि महसूस थी रही हुई। काफ़िलो शहर मंझां गुज़र करे अॻिते वधणु लॻो। थोरे सफ़र खां पोइ काफ़िलो वारीअ जे भिटुनि में जुड़ियल आलीशान ऐं कुशादे बंगले में वञी पहुतो। फ़क़ीर आशिक़ हुसैन काफ़िले जी आजियां करे महिमाननि खे अंदरि वठी आयो। हिकु कुशादे कमरे में सोफ़ा सेट ऐं टेबलूं रखियल हुयूं। टेबलुनि मथां मिनरल पाणीअ जूं बोतलूं, मेवा जंहिंमें सूफ़, नारंगियूं ऐं केला प्लास्टिक जे ख़ूबसूरत टोकरियुनि में रखियल हुआ ऐं प्लेटुनि में ख़ुश्क मेवात, बादाम, पिस्ता ऐं अखरोट पियल हुआ। फ़क़ीर आशिक़ महिमाननि खे हथु मुंहुं धोअण लाइ चयो। महिमान वारे वारे सां वॉशरूम ॾांहुं वेंदा रहिया। वॉशरूम वॾो कुशादो ठहियल हो। सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखियल हो। नऊं साबुण ऐं नऊं टुवाल रखियल हो। महिमान हथु मुंहुं धोई ताज़ा तवाना थिया। फ़क़ीर आशिक़ महिमाननि खे फ्रूट खाइण लाइ चयो। महिमाननि फ्रूट खाधो ऐं बाद में चांहि ॾिनी वई। बंगले ते हिकु ॿियो काफ़िलो वञी पहुतो। फ़क़ीर आशिक़ उथी काफ़िले जी आजियां करे बंगले जे मथे हिसे में विहारे मुलाज़िम खे सार संभाल लाइ चई पाण हेठि अची वेठो। ज़ाहिद पुछियुसि, तव्हां वटि महिमाननि जी अचु वञु घणी लॻी पई आहे? फ़क़ीर आशिक़ वराणियुसि, 12 ई महिमान ईंदा वेंदा आहिनि, पर 3 महीना दिसंबर, जनवरी ऐं फरवरी थधि हुअण करे घणो अचनि था। महिमाननि जी रिहाइश ऐं खाधे जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहियूं। माॻनि ते वञण लाइ वक़्तु ऐं गाॾियूं बि ॾींदा आहियूं। फैसल पुछियुसि, नारे जा माॻ कहिड़ा आहिनि? फ़क़ीर आशिक़ वराणियुसि, तजल शरीफ़ सलामुल्लाह सूफ़ी क़ादरी थरधणी जो तकियो ऐं लख शरीफ़ आहे, जिते हिकु ख़ूबसूरत मस्जिद क़ाइमु थियल आहे, जंहिंमें सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी तबलीग ख़ातिर जैसलमेर वेंदे नमाज़ पढ़ी हुई। फैसल पुछियुसि, तव्हां असांखे माॻ घुमाईंदा? फ़क़ीर आशिक़ वराणियुसि, सुभाणे ॾींहं जो तव्हांखे घुमाईंदासीं। फैसल वराणियुसि, सुभाणे मोकल ख़तमु थिए थी, असां सुबुह जो हलिया वेंदासीं, ॿीहर 2 ॾींहं कढी ईंदासीं। फ़क़ीर आशिक़ वराणियुसि, हींअर तव्हां लाइ भिटुनि जी बैठक ते कचहरीअ जो बंदोबस्तु कयो आहे, उथो त हलूं, वापसि मानी ऐं रिहाइश जो बंदोबस्तु हिते थियल आहे। फैसल वराणियुसि, हलो। फ़क़ीर आशिक़ चयुसि, उन रस्ते ते सिर्फ़ु वीगो गाॾियूं हलंदियूं आहिनि। ड्राइविंग ॾुखी आहे, ड्राइवर असांजो हूंदो। असांजूं गाॾियूं महिमाननि सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वियल आहिनि। तव्हां वटि हिकु वीगो आहे। कुझु दोस्त गाॾीअ में विहनि, कुझु इंतज़ारु कनि, गाॾी वापसि अची खणंदी। दोस्त वीगो में वञी वेठा। कुझु दोस्त इंतज़ार में वेही रहिया। खुलियल इलाइक़ो हुअण करे शदीद कोहीड़ो पइजी रहियो हो। थधि वधी रही हुई। राति जा 10 थी रहिया हुआ। गाॾी बंगले खां ॿाहिरि निकिरी पके रस्ते ते सफ़र शुरू कयो। पके रोड तां गाॾी लही मंज़िल तरफ़ वारियासीं ऐं सोढ़े रस्ते जे चीरनि तां हलणु शुरू कयो। रस्ते जी ॿिन्ही तरफ़नि खां लयनि, ॿूड़नि ऐं अकनि जूं कतारूं हुयूं। गाॾीअ जे बतियुनि जी रोशनीअ ते रस्ते में नोर ऐं गिदड़ नज़र अची रहिया हुआ। रस्ते जो ख़ौफ़नाक सफ़र शुरू थियो। वारीअ जे दड़नि ते मथां हिन खां हेठां ईअं ते गाॾी पाण उछलाईंदी रही। दोस्तनि में ख़ौफ़ ऐं हिरास छांइजी वियो। ड्राइवर आथत ॾेई रहियो हो, असांजो रोज़ जो सफ़र आहे, हाणे पहुचण वारा आहियूं, पर दोस्तनि ते आथत जो असरु न पियो पवे। ज़ाहिद कलमूं पढ़ी छॾियो। फैसल अहिड़ी ॾुखे सफ़र ते अचण खां पछताए रहियो हो। गाॾीअ में सांत छाइजी वई। वक़्तु अवेलो, सफ़र ॾुखियो हो। दोस्तनि जो साह मुठि में अची वियो। ख़ौफ़ में वण वेड़ीअ जा वेड़िजी विया। ड्राइवर ख़ौफ़ ऐं ख़ामोशीअ खे टोड़ींदे चयो, पहुची विया आहियूं। दोस्तनि वॾा साह भरे शुकारा आया। ड्राइवर गाॾी मोड़े ब्रेक हईं। दोस्त गाॾीअ मां लथा। ख़ुफ़ाइते सफ़र में पकिड़ियल जिस्म ते थधि जो झूठो कंहिं सुहिणीअ जो टहक लॻी रहियो हो। बल्बनि जे शुआनि में राति ॾींहं में तब्दील थियल हुई। वॾो जनरेटर हली रहियो हो। ॿूड़नि जे काननि सां ख़ूबसूरत ठहियल हुई। चौदीवारी ऐं सेन में घिटियूं काननि सां ठहियल हुयूं, जेके सुहिणियूं लॻी रहियूं हुयूं। वारीअ जे फर्श मथां रखियल कालीनूं भाकुर में भरियल नरम जिस्म जहिड़ी राहत बख़्शे रहियूं हुयूं। फैसल मुसलसल घुमंदो लुत्फ़ वठंदो रहियो। खुलियल आसमान हेठि कंडीअ जे बुंडनि सां
मच ॿरी रहियो हो, जेको थधि में पहिरीं प्यार जहिड़ो हो, हूअं बि डिसंबर आशिकनि लाइ रुमानवी महीनो आहे। मच जे चओ तरफ़ कालीनूं विछायल हुयूं, थधि ज़ोर वठी रही हुई। दोस्त मच जे चओ तरफ़ पलथ हणी वेही रहिया। विल में बाहि देवता लॻी रही हुई, कजल पहिरियल अखड़नि जी निहार लॻी रही हुई, मूमल जे हथ में तोॾे जी महार लॻी रही हुई। बंगले ते इंतज़ार में वेठल दोस्तनि खे खणण लाइ गाॾी वापसि वई। ॿ दोस्त बंगले ते तरसी पिया ऐं ॿिया दोस्त गाॾीअ में वेही बैठक ते आया। ओचितो महफ़िल महकदो बणिजी वई, जाम टकराइजण लॻा, चइनि चपनि जहिड़ियूं चुस्कियूं अचण लॻियूं। फैसल पुछो, जाम टकराइजण जो मतिलबु छा आहे? सागर वराणिस पीअण जे गुनाह जी माफ़ी तलबण। पीअंदे पीअंदे महफ़िल जोबन जवानीअ जे इश्क में खुमारियल अखियुनि जहिड़ी थी वई। रूह ग़िज़ा तलबण लाइ तड़पी रहियो हो, महबूबा जा चप चुमण लाइ सताए रहियो हो। हूअं बि पढ़ण खां पोइ दिलि पीअण लाइ चवंदी आहे, पीअण खां पोइ प्यार लाइ चवंदी आहे। एतिरे में साज़िंदनि जूं आङुरियूं साज़नि ते रक़्स करण लॻियूं। साज़नि जो आवाज़ महबूबा जे ज़ुल्फ़नि में आङुरियुनि फेरण जहिड़ो सुरूर ॾेई रहियो। फ़क़ीर प्यार अली सुंग सां आलाप आलापियो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंधू वहंदो रहंदो। महफ़िल सिंधूअ जे नारनि सां गूंजी उथी। सिंधूअ जूं ॿोलियूं माउ जूं लोलियूं बणिजी वयूं। सिंधूअ जे मोहबत जूं मन में छोलियूं हुयूं। महफ़िल सिंधूअ जे मोहबत में मदहोश थी झूमण लॻी। जज साहिबान दोस्तनि सां गॾिजी झुमरियूं पाइण लॻा। सिंधू दरिया जी मोहबत ऐं अक़ीदत जे गीतनि जे सहर में महफ़िल 2 बजे ताईं हलंदी रही। फ़क़ीर आशिक़ चयो, हाणे महफ़िल खे ख़तमु करे वापसि हलणु खपे। महफ़िल जो पुॼाणो करे कुझु दोस्त गाॾीअ में वञी वेठा, ॼण कंहिं खणी वञी गाॾीअ में विहारियो हुजे। कुझु दोस्त मच ते गाॾीअ जे वापसि अचण जो इंतज़ार में वेही रहिया। वापसीअ जे सफ़र में गाॾीअ में ख़ामोशी छायल हुई। दोस्त गाॾीअ जे बाडीअ ऐं छित सां लॻंदा रहिया, पाण खे मज़बूत झलियो कंध निवाए वेठा रहिया। ड्राइवर बंगले ते दोस्तनि खे लाहे वापसि इंतज़ार में वेठलनि खे खणी अचण लाइ वियो। थोरी देरि में उहे दोस्त बि अची पहुता। वॾी हाल में टेबल ते मानी लॻाई वई। महिमाननि जे अदद खां खाधे जा क़िस्म घणा हुआ। महिमान मज़े मज़े सां मानी खाई वेठा। आख़िर में चांहि पियारी वई। फ़क़ीर आशिक़ महिमाननि खे कमरनि में आराम करण लाइ वठी वियो। मुनीर ऐं बशीर महफ़िल में न विया हुआ त दोस्तनि खां महफ़िल जो अहवालु वठण खां पोइ पछताए रहिया हुआ। हिकु कुशादे कमरे में फैसल, ज़ाहिद, सागर ऐं करीम खे रहायो हुयो। फैसल चयो, सागर, नारी जी यात्रा मां ॾाढो लुत्फ़ मिलियो आहे, ख़ासि करे महफ़िल ऐं उन जे सफ़र मां, जेको घड़ी ज़िंदगीअ में कॾहिं बि न विसरंदी, जेका घड़ी ज़िंदगीअ में कॾहिं बि न विसरंदी। ज़ाहिद चयो, असां जज आहियूं उहा अलॻि शइ आहे, पर आहियूं त सिंध धरतीअ जो औलाद। सिंधू दरिया जो पाणी असांजे नसनि में माउ जी थञ सां गॾु गर्दिश करे रहियो आहे। जॾहिं वक़्तु आयो त असां नौकिरियुनि सां न, सिंधू दरिया सां गॾु बीहंदासीं। सागर वराणिस, माउ जे थञ जे खीर ऐं सिंधू दरिया जे पाणीअ में को बि फ़र्क़ु नाहे। माउ जे खीर जो रंग कुदरत जी हक़ीक़त जहिड़ो अछो ऐं सिंधूअ जे पाणीअ जो रंग महबूबा जे कणिक ऐं रंग जहिड़ो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु रंग जो आहे। करीम चयसि, उॾेर लाल ॼमण महिल जेसीं ताईं सिंधूअ जो पाणी न पीतो, तेसीं ताईं माउ जी थञ न पियो वठे, जंहिंजो आस्थानो नसरपुर में मौजूदु आहे। सिंधू दरिया जे लंघ वारे रस्ते साध बेलो, रोहड़ी, सेवण ऐं ठटो आस्थाना ठाहिया विया आहिनि। असांजा वॾड़ा सिंधूअ खे देवता करे मञींदा हुआ। रेड इंडियन बि चवनि था त असां सभु सिंधू दरिया जे किनारनि तां लॾे अची हिते वेठा हुआसीं। सिंधू दरिया जे लहरनि मां जनम वठंदड़ तहज़ीब ऐं समाज एतिरो त वसी दामन आहे जो हिन दरिया जे कपनि ते गौतम बुद्ध बि विहार थी वक़्तु गुज़ारियो। सिंधू दरिया जे आस पास में रहंदड़ माण्हू सिंधू दरिया जे पाणीअ ते रोज़ो खोलींदा हुआ। उहो अॼु असांजो अज़ीम दरिया पंजाब जी चोरी करण करे साणो थी पियो आहे। फैसल चयो, हाणे असांखे आराम करणु घुरिजे, सुबुह सफ़र लाइ बि निकिरणो आहे। हू कमरे जो बल्ब बंदि करे सुम्ही पिया।
सागर ऐं करीम सुबुह जो सवेर निंड मां उथी कमरे मां ॿाहिरि निकिता। शदीद सर्दी ऐं कोहीड़ो पइजी रहियो। कोहीड़ो बंगले जे दर दरियुनि मां लिया पाए अंदरि दाख़िल थियण जी ज़ोरीअ कोशिश करे रहियो। सागर वाक़िफ़कार हो। करीम खे चयाईं, हल त बावर्ची खाने ॾांहुं हलो। हू बावर्ची खाने में विया। नसीर 2 कुर्सियूं रखी ॾिननि। नसीर तगारीअ में टांडा विझी विच में वञी रखिया। खेनि थधि में टांडा हसीना जे ॻाढ़नि लबनि जहिड़ा लॻी रहिया हुआ, जंहिंमां गरम हंज जहिड़ी आसीस वठी रहिया हुआ। थोरी देरि में फ़क़ीर जा राति तरसियल 2 महिमान बावर्ची खाने में आया। सागर ऐं करीम उथी साण हथु मिलायो। ॿिन्ही महिमाननि खे पैंट शर्ट पातल हुयूं। हिकु महिमान नौजवान ऐं हिकु अधु उमिरि जो। नौजवान जे हथ में इलेक्ट्रॉनिक हुको हो, मथे ते गरम टोपी पातल हुआ। सागर नसीर खे 2 कुर्सियूं आणण लाइ चयो। नसीर कुर्सियूं खणी अची रखियूं। महिमान कुर्सियुनि ते वेही वारे वारे सां हुके मां सूटो हणी गड़ गड़ करे रहिया हुआ। धुएं खे मथे उॾारे थधि में मज़ो वठी रहिया हुआ। सागर चयो, पंहिंजो तारीफ़ त करायो। नौजवान वराणियुसि, मुंहिंजो नालो अहसान आहे, मां पुलिस खाते में SSP आहियां। हीउ मुंहिंजो दोस्त SSP खुरम आहे, जेको लाहौर जो आहे, पाण वज़ीर आज़म जो प्रोटोकॉल ऑफिसर आहे। मूं वटि महिमान थी आयो आहे, मां नारो घुमाइण लाइ वठी आयो आहियांसि। सागर पुछियुसि, तव्हां सिंधी आहियो? अहसान वराणियुसि, हा, मां सिंधी आहियां। अहसान पुछियुसि, तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। सागर वराणियुसि, मुंहिंजो नालो सागर आहे, हीउ मुंहिंजो दोस्त करीम आहे। अहसान हुके खे गड़गड़ कराइण लॻो। सागर पुछियुसि, तव्हां कहिड़े शहर जा रहाको आहियो? अहसान वराणियुसि, मुअण जे दड़े ऐं सिंधु दरिया जे विच में असांजो ॻोठु वली महमद आहे। मुंहिंजी पोस्टिंग लाहौर में आहे। सिंधु दरिया जो नालो आयो त सागर चयसि, तव्हां केतिरा ख़ुशनसीब आहियो जो सिंधुअ जे भर में ॼण महबूबा जे हंज में रही रहिया आहियो। हाणे त पंजाब सिंधु दरिया मां 6 कैनाल कढी असांजे पालणहार खे सुकाइण जो मनसूबो जोड़ियो आहे। SSP खुरम वराणियुसि, सिंधु दरिया जो पाणी समुंड में ज़ाया थी रहियो आहे। असां जेको चूलिस्तान कैनाल कढूं पिया, उन कैनाल खे समुंड में ज़ाया थींदड़ पाणीअ सां भरियो वेंदो। सागर कावड़ में चयसि, उहो पंजाब कूड़ हणी रहियो आहे। सिंध खे हिसे जे पाणीअ खां घटि पाणी मिली रहियो आहे। उहो सम्झणु घुरिजे त सिंधु दरिया जे सिस्टम में एतिरो पाणी ई न आहे जो इज़ाफ़ी कैनाल ठाहे पाणी खंयो वञे। तव्हां खां विसरी वियो आहे, उज़्बेकिस्तान ऐं काज़किस्तान जी मशहूरु ढंढ एविल सी जो सहराई इलाइक़ो आबाद करण सबबि तबाही थी हुई, जंहिं ढंढ में पाणी आणींदड़ 2 नदियुनि अहोर ऐं शेड जा सोवियत यूनियन रुख मोड़े सहराई इलाइक़े में पाणी पहुचाए फसल पोखण जो मनसूबो जोड़ियो, जेको मनसूबो ढंढ लाइ तबाह कुन साबित थियो। ढंढ ख़ुश्क थी 10 सेकड़ो रहिजी वई। दुनिया जी 4हीं नंबर वॾी ढंढ लूण जो समुंड बणिजी वई। उन ई ढंढ लूण जे तूफ़ाननि तेज़ हवाउनि सां ॿियनि सरसब्ज़ इलाइक़नि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो हो, जंहिंसां 2 करोड़ माण्हू सख़्तु मुतासिर थिया हुआ।